चूड़ जमाली में जीअं सिंध क़ौमी पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर की अगवानी में सिंधु दरिया में कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग खिलाफ़ एहतजाजी रैली कढी हुई। एहतजाजी रैली में जीअं सिंध क़ौमी पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर, मोहम्मद अली खुश्क, कामरेड यूसुफ कुंभार ऐं ॿियनि चौक ते धरणो आयो। अगवान ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया में कैनाल कढे सिंध सुकाइण लाइ साज़िशूं कयूं पियूं आहिनि। सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश क़बूल न आहे। असीं तकरारी कैनालनि ऐं कारपोरेट मनसूबे खे रद्द कयूं था। अहिड़नि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी रखी। जो हाल थोड़े मुस्तक़बिल सिंधु दरिया सां लाॻापियल आहे। पंजाब सिंधु दरिया ते कब्ज़ो करे सिंधी क़ौम जे मथां ज़िंदगी जा दर बंदि करणु थो चाहे। उहो सिंधु दरिया खे क़तल करण सां गॾु 5 करोड़ सिंधियुनि खे क़तल करणु थो घुरे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध जो माण्हू रोडनि रस्तनि ते आहे। जेकॾहिं कंहिंजे कन ते जूं नथी सुरे तो हिकिड़ो नामुराद शाह आहे जो इक़्तिदार में वेठल ॿिया वॾेरा आहिनि, उन्हनि जे कन ते जूं नथी सुरे। बाक़ी बि सॼी सिंध जेका आहे असां पंहिंजे दरिया, पंहिंजे ज़मीननि ऐं पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ मुतहरिक आहे, सरगर्म आहे। हिकिड़े पासे सिंधियुनि खे कमज़ोर करण जे लाइ उत्तर सिंध खे धाड़ेलनि जे हवाले कयो वियो आहे, विचोली सिंध खे पुलिस जे हवाले कयो वियो आहे ऐं ॾाखिणी सिंध खे लाड़ वारे इलाइक़े खे मंशात फरोशनि जे हवाले कयो वियो आहे त जीअं माण्हू पंहिंजनि मामलनि में फाथा पिया हुजनि, मसइलनि में फाथा पिया हुजनि, उहे ज़िंदगी ऐं मौत जहिड़नि मामलनि ते जदोजहद न कनि। पर हिकिड़ा फितरत जा क़ाइदा आहिनि, कुदरत जा क़ाइदा आहिनि। माण्हू मौत जे ख़िलाफ़ हमेशह जदोजहद कई आहे। माण्हू मौत जो नुमाइंदो न आहे, माण्हू ज़िंदगी जो नुमाइंदो आहे। असां सिंधु दरिया जी ज़िंदगी था चाहियूं, था सिंधी क़ौम जी ज़िंदगी था चाहियूं, सिंध वतन जी ज़िंदगी था चाहियूं। तंहिंजे करे असां पंजाब जे ख़िलाफ़ जदोजहद था करियूं। पंजाब जे लाइ उनजी हामी जेका भाड़े तो सिंध हुकूमत आहे, उनजे ख़िलाफ़ जदोजहद ऐं असीं चवंदा त जेके बाग़ैरत माण्हू हूंदा आहिनि, जेके बाग़ैरत हुकूमत हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि जे वसीलनि जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, उनजे मुस्तक़बिल लाइ विढ़ंदियूं आहिनि। उन इक़्तिदार माना नाहे रखनि। पर सिंध हुकूमत जेके माण्हू एहतजाज था कनि दरिया जे लाइ, उन्हनि ते सिधियूं गोलियूं थी हलाए। मोरो उनजो मिसाल आहे। ऐं जीअं सिंध क़ौमी पार्टी चए थी त मोरो वाक़े में जेके माण्हू मुलवस आहिनि, जेके वाठा ऐं दादागीर मुलवस आहिनि, घरू वज़ीर मुलवस आहे, उन ते केस दाख़िल कयो। शहीद ज़ाहिद लिगारी ऐं शहीद इरफान लिगारी जे कातिलनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। साॻे वक़्तु असीं चवंदा त मुराद शाह, तोखे इहो इख़्तियार न आहे त तूं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फैक्टर जे हवाले करे छॾी, धारियुनि जे हवाले करे छॾी। इहो तोखे इख़्तियार न आहे। सिंध जे माण्हुनि सां गद्दारी आहे। तारीख़ में तुंहिंजो हशर गद्दारनि में। कमाल बेशर्मी जी ॻाल्हि इहा आहे त पंजाब में अस्पतालनि जे लाइ फंड, पंजाब में यूनिवर्सिटी जे लाइ फंड, पंजाब में ॿियनि तरक़ियाती रिथाउनि जे लाइ फंड सिंध हुकूमत थी रखे। इनखे सिंधी में चइबो पाड़ न पाड़े कुता धारे। सिंध हुकूमत वटि डेल्टा खे बचाइण लाइ, छोड़ खे बचाइण लाइ फंड न आहे, दरिया खे बचाइण लाइ फंड न आहे, हितां जे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ फंड न आहे। उन वटि फंड रुगो हिकिड़ो वॾेरनि जे खाइण जे लाइ ऐं ॿियो पंजाब जे हवाले करण जे लाइ गद्दारी जी आहे, इंतिहा आहे। ऐं गद्दारनि जो अंजाम तारीख़ में हमेशह ज़िलत भरियो थियो आहे। माण्हू इक़्तिदार ते रसी ज़िलत जी खाई में वञी किरंदा आहिनि, ॿिया माण्हू इक़्तिदार में न हूंदे वज़मतनि जे बुलंदियुनि ते हूंदा आहिनि। असांजे वतन खे बचाइण जे लाइ, असांजे दरिया खे बचाइण जे लाइ जदोजहद जी ज़रूरत आहे। न रुगो लाड़, पर सॼी सिंध तॾहिं बचंदी जॾहिं सिंधु दरिया वहंदो रहंदो।
सिंधु दरिया न वहंदो ईंदड़ 50 सालनि में असांजा शहर न हूंदा हिते ज़मीन जेका आहे सा पाणी हेठि हूंदी असांजा ॻोठ न हूंदा तंहिंजे करे अचो त पंहिंजो दरिया बचायूं अचो त पंहिंजूं ज़मीनूं बचायूं अचो त पंहिंजो वतन बचायूं अचो त गद्दार वॾेरा शाही खे तारीख़ जे कीन में ऐं तारीख़ जे ओझड़ जे हवाले करे नई सिंध ॾियूं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।